खबर शामिल कंदासी आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मोरो सिंध का सिंध इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो में पाकिस्तान तहरीक इंसाफ लेबर विंग सिंध से नायब सदर गुलाम मुर्जा डेपर पारा एक पुरवकार आलिशान प्रोग्राम के विजय में पाकिस्तान तहरीक इंसाफ सिंध जो सदर अली आदिल शेख जनरल सेक्रेटरी सिंध समेत लेडीज़ विंग के उहदेदार ने आम मानन पारा वॾी तादाद में शिरकत कई। अगवान पारा खिताब कंदे चौथा बानी PTI के मुल्क अंदर सच गलण की सज़ा ॾेई जेल अंदर बिना जवाज़ बंद किया वियो। बानी PTI मुल्क की राह लाइ अहम किरदार अदा कयो जेको मुल्क की माफ़िया के पसंद ना आयो, जंहिं खान साहब के जेल अंदर बंद किया वियो। मौजूदा हुक्मरान जॾहिं भी जेल वेंदा आहिनि त संदन प्लेटल टेस्ट ख़त्म थी वेंदा आहिनि ऐं कोमा में हलिया वेंदा आहिनि, मगर बानी PTI मुल्क जो वाहिद लीडर आहे जंहिंजा हिन वक़्त ताईं न प्लेटल टेस्ट ख़त्म थिया आहिनि न ई संदस जेल में सूर पियो आहे। उहा संदस सचाई ऐं ईमानदारीअ जो हेॾी वॾी तकलीफ़ बावजूदि हू पंहिंजे मौक़ुफ़ ते क़ाइमु आहे ऐं बिना कंहिं NRO वठण जे हू मेरिट जी बुनियाद ते फ़ैसिलो करण जो क़ाइल आहे। हिन वक़्तु मुल्क अंदर बदिलियूं ऐं मुक़ररियूं मनपसंद माण्हुनि जूं कयूं पियूं वञनि। तालका सदर आसिफ़ा खोसो अवां सां मुखातिब आहियां त जीअं अॼु असां हिते हारी कन्वेंशन कयो आहे जंहिंमें काफ़ी औरतूं ऐं मर्द शामिल आहिनि। असांखे फ़ख्रु आहे त असां इमरान खान खे आज़ादी ॾियारींदासीं ऐं इंशाअल्लाह जल्द इमरान खान जी हुकूमत ईंदी, भले ई जेको कनि था करण ॾियनि। आपको पता है कि पाकिस्तान तहरीक इंसाफ वुमेन विंग मदर विंग के शाना बशाना ना सिर्फ सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में काम कर रही है और हमने डिविज़नल सतह पे और डिस्ट्रिक्ट सतह पे और यूनियन कौंसिल में अपनी तंजीमें जो हैं वो बनाई हैं। खान साहब जेल में हैं, हम उनकी रहाई के लिए 8 फरवरी हो या कहना का लाहौर का जलसा हो या संगजानी का जलसा हो या सब इमरान खान के छॾाइण जे लाइ प्रोटेक्ट कयो आहे ऐं जे इन खां वधीक बि प्रोटेक्ट थी सघे थो। मां उन्हनि वज़ीर आज़म कूड़नि खे ॿुधाइणु चाहियां थी त असांजो वज़ीर आज़म इमरान खान थियो हो ऐं थींदो ऐं रहंदो। ये गलत है कि हमेशा गरीब तबके की ही नोटिस मिलते हैं, हमेशा अमीरों को तो कोई नोटिस नहीं मिलता। अभी आप मेरे से कैमरे पे पूछ रहे हैं तो मेरा ताल्लुक़ पाकिस्तान तहरीक इंसाफ से, तो ये भी फिर बात नोट कर ली जाएगी। बहरहाल जो भी होता है अमीरों के लिए कोई टैक्स नहीं है, गरीबों के लिए टैक्स है। तो मैं आरजू फैसल मुगल ऐसा लेबर की सिंध की जॉइंट सेक्रेटरी इस पर आवाज़ उठाने की पूरी कोशिश